अस्सलामुअलैकुम दोस्तों, या अली मंदर दोस्तों कराम तो उम्मीद क्या दोस्तों खैर सौंदा खुशाबाद हूंदा दोस्तों। नओं फिल्म अची रहियो आहे मजू सतालाड़ जो शेर या दोस्तों। उन फिल्म जी कुछ रिकॉर्डिंग थी चुकी है, कुछ रहियल आहे ऐं दोस्तों उन फिल्म जी रिकॉर्डिंग हले थी लाड़काने शहर में सुठी सुठी लोकेशन ते तैयार कई पई वञे। तमामु बहितरीन फिल्म आहे, डायरेक्टर मजू सतालाड़ आहे ऐं दोस्तों इन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकारनि कमु कयो आहे, अञा कहिड़ा कहिड़ा रहियल आहिनि मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा विसारींदा। दोस्तों हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरह। दोस्तों मजू सतालाड़ नई फिल्म करे पियो त निसार शाह जी रिकॉर्डिंग थी चुकी आहे, बिलाल कोकन जी रिकॉर्डिंग थी चुकी आहे। दोस्तों मजू सतालाड़ नई फिल्म करे रहियो आहे, जेकर तव्हांखे बि कमु करिणो हुजे ऐं अदाकारी करणी हुजे त तव्हां बि फिल्म में कमु करे सघो था। तमामु बहितरीन फिल्म आहे शेर। या दोस्तों शेर फिल्म जी रिकॉर्डिंग करण वारी आहे, हले पई लाड़काने शहर में सुठी सुठी लोकेशन ते तैयार कई पई वञे दोस्तों। ऐं जंहिं बि दोस्त खे फिल्म में कमु करिणो आहे त मजू सतालाड़ जो नंबर मां तव्हांखे ॿुधायां पियो 0300 28 ते राब्तो करे तव्हां बि फिल्म में कमु करे सघो था। फिल्म तमामु बहितरीन आहे, सुठी फिल्म आहे, तमामु सुठी कास्ट आहे, तव्हां बि कमु करे सघो था। VIP फिल्म आहे, तमामु बहितरीन मज़े वारी एक्शन फिल्म जेको तमामु बहितरीन आहे ऐं ज़बरदस्त कहाणी आहे हुन में। महिरबानी सभिनी दोस्तनि जी, जेकॾहिं तव्हां बि वीडियो भलो लॻो हुजे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो, शेयर करणु चाहींदा।